Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी उर अचे आई उर गाल कयो छा घुर्जे तव्हांखे? उर किथे आ? होर त ॿाहिरि वई आहे। बाहर कंहिंजे घर वई आ? साईं भला मूंखे ॿुधाए त न वेंदी आहे न। जंहिं औरत खे घर में वेहण ई न अचे, बग़ैर कम जे ई ॿाहिरि हली वञे, उहा कंहिंखे ॿुधाए त न वेंदी त मां केॾे थी वञा? छा मक़सदु आहे तुंहिंजो? सावल, तूं जीअं घर खां ॿाहिरि हलियो वेंदो आहीं, तूं होर बि हली वेंदी आहे। हाणे इन जो मक़सदु छा आहे? अलाए कंहिंसां मिलण थी वञे या छा, मूंखे कोन्हे ख़बर। मुमल, तूं हूर जे किरदार जे मथां शक थी करी। तौबा कर तौबा, मां भला हूर जे किरदार मथां शक छो कंदसि? तो हूर जो पुछो, इजा न हूर बि अची वई। हूर तूं केॾां वई? इते ई पाड़े में वई हुयसि। पाड़े में बि कंहिंजे घर वई हुई? सावल, इहो त पहिरियों कॾहिं बि तूं नाहे पुछो। इहो मुंहिंजे सवाल जो जवाब न आहे उर। कमला ॾे वेंदी आहियां, उहा वीचारी बि घर में अकेली हूंदी आहे, ॾाढा इलाज कंदी आहे, त हूर कॾहिं कॾहिं मूं ॾे ईंदी कर, उनजी दिलि रखण वेंदी आहे। सावल, जेकॾहिं तोखे बुरो लॻे थो, मां ओॾां ॿीहर कोन वेंदसि। ही मूं छा कयो? मूंखे ईअं करणु न घुरिजे हा। मूं हूर जी दिलि आज़ारी कई? हाणे त सावल जे दिल में ज़हर भरण सफ़ा आसान थी वियो आहे। खबर अरे दे आलू जो लीमे जो को खबर पयो या गुम्मा? रोलू ॾाढो ॻोल्हियो आहे दे लीमे खे, पर को ॾस पतो कोन थो पवे। यार आखिर जो लीमो वयो काॾे? या तूं काॾे मोकिलियो हूंदसि या तोखे ख़बर हूंदो? जे रोलूअ खे ॿुधायमि त सुभाणे लीमे खे कुझु थियो त मसलो मुंहिंजी गिचीअ में पइजी वेंदो, छॾीसि, कोन थो ॿुधायांसि, न ठायांसि थो। हा, अरे ओ गिदड़, छा थो सोची? गिदड़? मतलब मुंहिंजो मक़सदु आहे त तूं लीमे खे काॾे मोकिलियो आहे? जे मां ते लीमे खे गुम कया हा त पोइ मां एॾो परेशान छो हुजां? तूं त हरू भरू परेशानी जो धिका खाई रुली पंहिंजी पाणे घर मोटी ईंदो, कंहिंजे कहिड़े कम जो आयो? यार रोलू कुझु कर, अधो लीमो कल्ह खां वठी गुम आहे। हाणे अॻे भेरे बि त गुम हुयो न, धिका खाई पंहिंजी मोटी आयो, हाणे बि मोटी ईंदो। यार रोलू, हिन भेरे अलाए छो मुंहिंजी दिलि धक 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 थी करे त अधो लीमो कोन मोटंदो। हाँ, एॾो पक थो ॾी न त पोइ पक सां तो ई हिनखे मारे किथे पूरो छॾियो अथसि। खुदा खुदा कर रोलू, मां पंहिंजे भाउ खे छो मारींदुसि? हा, उहो त मूंखे ख़बर आहे त तूं भाउ जे लाइ केतिरो मांदो ही। छो न मांदो हूंदुसि? लीमो मुंहिंजो सॻो भाउ आहे, मूंखे अहिड़ी थी कवड़ चइजो। हाणे घणो कावर न कर, मतां करे किन हल मटेरी इंतज़ार में हूंदी, मानी टुकुर बि खाऊं। पोइ तूं हिते बि, मां वञा थो पाणे। तूं छो वेंदे? अच अच मुंहिंजी कचा जो है। मूमल, सच सच ॿुधाए, त आख़िर तूं मूं ख़िलाफ़ सावल जा कन छो थी भरी? तौबा कर हूर, मां भला सावल जा कन छो भरींदसि? सावल तोसां बेपनाह मोहबत कंदो आहे, ऐं पोइ सावल मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार कोन कंदो ऐं मूंखे ई बुरो सम्झंदो। पहिरियां कॾहिं बि सावल मूंसां ईअं नाहे ॻाल्हायो। पहिरियां सावल एॾो चिड़चिड़ो न हुयो, मूंसां निकाह खां पोइ सावल चिड़चिड़ो थी वियो आहे, त पोइ हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? ॻाल्हि इहा नाहे त सावल चिड़चिड़ो थी वियो आहे, ॻाल्हि इहा आहे त हाणे उन मुंहिंजे मथां शक करणु शुरू कया आहिनि, ऐं हुनजो कारण मां न आहियां हूर, मां न आहियां। असल में ॻाल्हि इहा आहे त तो मूं मथां शक करणु शुरू करे छॾियो आहे, ऐं तूं इहो कॾहिं बि नथी चाहीं त मां सावल जे वेझो थियां। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधाए छॾियां हूर, जेतिरो सावल मथां तुंहिंजो हक़ आहे न,
ओतिरो हक़ मुंहिंजो बि आहे। शादी खां वठी अॼु ॾींहुं ताईं सावल मूंखे अख खणी बि नाहे ॾिठो। पोइ इहो ॾोह बि मां तो मथां ॾियां त तो सावल जा कन मूं ख़िलाफ़ भरिया। मूं त तोसां कॾहिं शिकायत नाहे कई, पोइ तूं होश मां छो निकिरी वई आहीं? बस मूमल, आस्ते ॻाल्हाए। पाड़े वारा ॿुधंदा त छा चवंदा? मूं त पंहिंजी ज़बान खे तालो हणी छॾियो हुयो, पर होश मां बि तूं ई पई कढी न। तोभा आहे माई, तोसां ॻाल्हाइण त मुंहिंजी जाइ नाहे। तोभा कई मां, तूं ज़ोर आ। बाबा सोभारो खान हिते आयो हो, चए पियो त मुंहिंजी जेकी बि मिल्कियत आहे उहा समूरी मां पंहिंजी धीअ ऐं सावल खान जे नाले करण थो चाहियां। बाबा साईं, ॿुधाइण ऐं करण में वॾो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं इन सोभारे खान खे पंहिंजी मिल्कियत जा कागज़ पंहिंजी न्याणीअ जे नाले ते करणा हुजनि न, त ईअं दर दर ते वञी होका न ॾियां। लिक छप में ई पंहिंजी पूरी मिल्कियत जा कागज़ पंहिंजी न्याणीअ जे नाले करे उनजे हवाले करे छॾिया। हा बाबा, तूं बि पंहिंजी जाइ ते सही आहीं। जेकी पंहिंजे मक़सद ख़ातिर रत वहाइण में देर नथा कनि, उहे मिल्कियत एतिरो आसानी सां कीअं ॾींदा? बाबा साईं, जेकॾहिं इहो सोभारो मूंखे पूरी मिल्कियत ॾियणु चाहे न, त बि मां 1 रुपयो बि कोन वठंदोसांसि। बाबा दरअसल सोभारे जो मतिलबु आहे त तूं हुन सां दुश्मनी ख़तम कर ऐं हुनजी उहा इज़त कर जेका तूं मुंहिंजी कंदो आहीं। बाबा साईं, तव्हां जे लाइ मुंहिंजी दिलि में जाइ आहे। उहा जाइ कॾहिं बि सोभारो नथो वठी सघे। बाक़ी रही ॻाल्हि सोभारे जी, इहो सोभारो मुंहिंजी नज़रुनि में पहिरियां खां ई किरियल आहे। खणी जो मां ठाह करे सोभारे खान खे माफ़ करे छॾिया, पर हिन दिलि में सोभारे जे लाइ कॾहिं बि इज़त कोन हूंदी। बाबा ठीकु आहे, भली जो तव्हां सोभारे सां ठाह नथा कयो, पर लोक जी लॼ खां बाबा तव्हां हुनजी न्याणीअ खे वठी उतां हुनजे ॻोठां हिकिड़ो चकर ॾेई अचो। बाबा मां त चवां थो उते वञी 2 पहरनि जी मानी बि खाई अचो। इन सां मूमल धीअ जे नज़रुनि में असांजी इज़त वधंदी ऐं ख़ुशि थींदी बाबा। ऐं हा, इन सोभारे जी मयार बि लही पवंदी। न बाबा साईं, फिलहाल तव्हां हिन सोभारे खे को बि आसरो न ॾिजो। मुंहिंजी बि का इज़त आहे। माण्हू छा सोचींदा? काल कालो को ॾींहुं आहे, हिन सोभारे सावल खे मरड़ींग करे छॾियो ऐं अॼु सावल उन वटि मानी खाइण वियो। ठीकु आहे बाबा, जेका तव्हांजी मर्ज़ी। मां तव्हांजे मथां ज़ोर न रखंदुसि। बाबा हिकिड़ी सलाह त ॾे, अम्मा ई सोरठ जो ठाह कीअं कराए जो इहो झेड़ो ख़तम थिए। बाबा राणा, बाबा ही झेड़ो जेको आहे वो 2 सरहदुनि जे तकरार जो कोन्हे, न ई 2 सूबनि जे विच में, न ई को 2 मुल्कनि जे विच में का जंग आहे। तोखे कहिड़ी सलाह ॾियां बाबा त इहो झेड़ो ख़तम कीअं थींदो? बाबा जॾहिं एॾो वॾो तकरार बि न आहे, पोइ इहो झेड़ो ख़तम छो नथो थिए? बाबा ही झेड़ो आहे बुख ऐं बदहाली। न ई असां मां इहा बुख ऐं बदहाली वेंदी, न ई असीं सुधरंदासीं। तूं सॼे ॻोठ खे गौर सां घुमी ॾिस, जिते बि बुख ऐं बदहाली हूंदी न, उते मायुनि जो झेड़ो असली चोट ते ॾिसंदा। हा बाबा, इन किरोध जे करे ई घरनि मां बरकतूं मोकिलाए वयूं आहिनि। बाबर, जॾहिं न माण्हू अलाह खां शुक्र घुरंदा हा त बुख ऐं बदहाली हूंदी कोन्हे। हाणे त बाबा इहो शुक्रानो त अलाए काॾे मोकिलाए वियो। इहो छो बाबा? पहिरियां शुक्र हुयो, हाणे शुक्र मोकिलाए छो वियो आहे? बाबा ही मॉडर्न दौर अची वियो आहे। मॉडर्न माइनि जा मेकअप खुटनि कोन था, छोरनि जूं फरमाइशूं खुटनि कोन थियूं। बसि इहो टिड़िचक वारो मोबाइल हुजे, इज़ी लोड हुजे, बैलेंस हुजे, पोइ धूड़ ते बरकत पवंदी। जॾहिं बाबा ये फरमाइशूं पूरियूं नथियूं थियनि त हर को माण्हू ये छितो लॻो थो अचे, हिक ॿिए खे कुतनि वांगुरु था पिया पटनि। पोइ त बाबा हे धमालूं त लॻंदियूं न। सचो ई बाबा,
ना असां ये फरमाइशूं पूरियूं करे सघंदासीं, ना ही असांजे घर मां ये धमालू ख़त्म थींदो। आए न पेर ते हाणे अम्मा, अम्मा, सावल घर आहे? न मामा, घर त कोन्हे। तव्हां उनखे ओताक ते ॾिसो। अमड़े, सावल ओताक ते भी कोन्हे, घर में भी कोन्हे, ऐं ज़मीनुनि ते भी कोन्हे। आख़िर इहो सावल वयो केॾां? मामा, अॼुकल्ह त सावल जी ख़बर पवे ई कोन थी। घर घटि ई ईंदो आहे। अमड़े, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इहो सावल आहे न, अॼुकल्ह ॾाढो उदास थो रहे। मामा, जेकॾहिं को न्यापो आहे त तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो, मां सावल खे ॾेई छॾींदमि। ओ मुंहिंजी अम्मा, कमु ई अहिड़ो आहे जेको ॿुधाए नथो सघां। हा, वरी मां हिकु भेरो उताके ते ॾिसांसि थो। ठीकु आहे मामा, तव्हां ॾिसोसि। मूमल, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं छा ॿुधंदी आहीं? छा थी ॿुधणु चाहीं? होर तोखे अजाया वहम था थियनि, कुझु बि न आहे। माई, मूंखे तुंहिंजी बि का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर तुंहिंजे मन में छा आहे? तमामु जल्द तोखे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे दिलि में छा आहे। जेकर इहो ई सावल तोसां बेपनाह मोहबत तो करे न, उहो ई तोखे हिन घर मां धिके न कढे त मूंखे चइजांइ। तमामु जल्द तोखे अहिड़ो ख्वार कंदसि त इहो सावल त छा, तूं पूरे ॻोठ जे अॻियां मुंहुं खणी घुमण जे लाइक़ु न रहंदी आहे। कवड़ मां तो सां मिलण तोरे घर पे आयुसि, तूं वरी हिते ई मिली? दादू, मुंहिंजे घर जा दरवाजा तुंहिंजे लाइ बंदि आहिनि। तूं वरी कॾहिं खां मुड़ुसु माण्हू थियो आहे? मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त अधे लीमे खे तूं काॾे गुम कयो आहे? मां छो लीमे खे गुम कंदुसि? अॼु टियों ॾींहुं आहे अधो लीमो गुम आहे। चई वियो त हुन सां मुंहिंजो प्रोग्राम रखियल आहे, जे मां वापसि न अचां त दातूअ ते केस कजो। खबर ये ख़बरूं कंहिं ॿिए सां वञी कर। मां तव्हां ॿिन्ही भाइरनि खे सुञाणा। पहिरियां लीमो पियो मूंखे ब्लैकमेल करे, ऐं हाणे वरी तूं आयो आहे लीमे जे मौत जो केस मूं मथां कंदे। अड़े छो पियो मौत खे दावत ॾी? दातू, मां तुंहिंजी धमकियुनि में अचण वारो न आहियां। सुभाणे ताईं अधो लीमो घर न पहुतो न, पोइ तोखे मुंहिंजी छा कंदे? दातू कंदे छा? तू मारी दे छा? रोलू, खणी जो मूंखे पुलिस पकड़े बि वई न त बि मुंहिंजा दोस्त हिनखे न छॾींदा। अरे हल ने भागा घर हल, जो तो घुटी खणई ए मारी तो डांत वठी वञे हिनखे ऐं पंहिंजे मुंहुं सम्झाइसि, न त घर अची कुटी थो सांस। अरे छॾाणे घर कुटी ते मोत भरी छा? जेको कुटणो अथसि हिते कुटीस, घर नहीं जा महिरबानी करे। अड़ी थी का वड़ अचे जो। अरे अञा मुटा तो का वड़ चाहिए। ॿ टे ॾींहं थिया आहिनि पप्पू गुम आहे, सुन नज़र ई नथो अचे। हुनजो कंहिं वटि ॾस पतो आहे? अरे सर, पप्पू उन ॾींहुं मिठला सां गॾु, उन खां पोइ का बि ख़बर कान्हे। अरे सर, थी सघे त पप्पू वञी करम खान सां मिलियो हुजे। पप्पू कॾहिं बि करम खान सां सचो न थींदो, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त पप्पू खे किथे करम खान न गुम कयो हुजे। अरे सर, पप्पू सां करम खान ई कड़ी दुश्मनी। मुंहिंजा राज ॼाणण लाइ करम खान इहो कुदो कमु करे सघे थो। तव्हां अञा करम खान खे सुञातो ई न आहे। करम खान उहो नांग आहे जेको हुनखे खीर पीआरींदो हुनखे ई ॾंगींदो आहे। पोइ तरह सर, तव्हांखे त ख़्यालु करणु घुरिजे। मुंहुं में इहो करम खान आसानीअ सां हथु न विझंदो। अरे सर, उहो बि करम खान आहे ऐं उन जो को बि भरोसो नथो करे सघिजे।
इन करम खान सां मां पाण ई मुंहुं ॾेई वेंदुसि। तव्हां रुॻो इहा जांच कयो त किथे मुंहिंजे करे पप्पू ते न नाक ज़ुल्म थिए। वैसे जेकॾहिं करम खान ऐं पप्पू गुम कया था पोइ अंदाज़ा न लॻायो। पहिरियां पक्की जांच कयो त इहो कमु करम खान जो आहे। जेकॾहिं ईअं आहे त इन करम खान सां मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। पर पहिरियां ख़बर त पवे न इहो कमु करम खान जो आहे या पप्पू इन ॾातू वारनि जो रुख चढ़ी वियो। मां चवां थो सच सच ॿुधा। जेकॾहिं कूड़ ही त इहा खल उड्रेड़े लाइ छॾींदुसि। साईं ॿुधाए त सोभारो मुंहिंजे पोयां कहिड़ियूं खॾूं खोटींदो थो अचे। ॿुधाई सुन थोड़ी ॿुधाई छो तो। बाबा साईं बेहोश थी वियो आहे, किथे भरी न पावे। खड़ी वञोसि, वञी तहखाने में बंदि कयोसि। वैसे जेकर पप्पू खे ख़बर हुजे हा न त हू एतिरी मार न खाया, कुझु न कुझु ज़रूर ॿुधाया। तूं छा थो सम्झी मिठल त सोभारो खीर जो धोतल आहे मुंहिंजे पोयां मुंहिंजे लाइ साज़िशूं थो करे। शैतानी दिमाग़ अथसि, शैतानी। इहो शरारतुनि खां कॾहिं कोन मुड़ंदो। बदार सोभारे खान जी तव्हां नियत साफ़ न आहे, पर उन जी नियत खां पप्पू वाक़िफ़ हूंदो। अरे तूं पप्पूअ खे कोन थो सुञाणी? उन कमीणे खे मां चङी तरह सुञाणा थो, ज़रूर बकंदो। पर उनखे इहो खौफ़ आहे जेकॾहिं मां हिननि खे हक़ीक़त ॿुधाईंदुसि त मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। उन जे करे ईअं सम्झ त ॼण पप्पूअ जी ज़बान खे तालो लॻल आहे। बाबा साईं इहो त मुंहिंजो बि अंदाज़ो आहे त सोभारे खान जी तव्हां ना दिलि साफ़ न आहे। इहो अंदाज़ो न पर हक़ीक़त आहे। सोभारो त इहो ई थो चाहे त करम खान अॼु मरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए, पर इहा सोभारे वीचारे खे ख़बर ई कोन्हे त पहिरियां सोभारे जो सिर मां खणंदुसि, पोइ मां मरंदुसि। पर ईअं बि थी सघे थो, छो त मुंहिंजो नालो करम खान आहे, करम खान। ऐं करम खान जे कहर खां अॼु ताईं केर बि बची न आहे सघियो। रोलू हिन ख़बर की छा थियो आहे? वरी छा थो कुझु न आहे, सभु नामूना थो करे। हथ सां लीमे खे खुटो ॾेई मारे कहे थो लीमो अलाए काॾे गुम थी वियो आहे। खैर घुर रोलू, मां छो लीमे खे मारींदुसि, मूंखे कहिड़ो फ़ाइदो? अरे तूं केॾा बि नामूना कर, मां तोखे सुञाणा। हा, लीमे खे 10 लख मिलणा हुआ न, लीमे को 10 लख फोड़े हथ सां घुटो ॾेई मारे उहो लाश पूरे कहे थो काजो लीमो भा मुझो काजो गुम थी वियो आहे। शर्म नथो अचे। इहा ॻाल्हि तो मूंखे बि दिलि सां लॻी रोलू।
हिन 10 लखनि जे करे लीमे खे पक सां मारियो हूंदो। खुदा खुदा कयो, छो मूं मिसकीन खे फसाइण जी कोशिश था कयो? तूं पथली गणती न कर। एक गाल में बचा थींदई। इन्हनि पैसनि मां अधु असांखे ॾे, अधु तूं रख। पोइ खैरा लीमे जड़ा ये कई मरिया जवान खैरा त पोइ समझो त तुंहिंजो राज राज रहंदो। जो पैसा न ॾिनई न त सॼे ॻोठ खे रड़ू करे ॿुधाईंदो मई त तूं पाण लीमे खे घुटो ॾेई पुटु खे मारियो आथो। रोलू रोलू छो थो मूंखे बि पाण जियां रोलू थो करण चाहीं? असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो। हाणे तुंहिंजा ये वागुन वारा घोड़ा ऐं फरेब मकर कम कोन ईंदई। रोलू सही थो चवे। हाणे पहिरियों त इहो ॿुधाए त उहे पैसा किथे आहिनि, ॿियो वरी इहो ॿुधाए त लीमे खे मारे किथे पूरियो आहे। कसम सां मूंखां ॿई ईअं था सवाल कयो, अहिड़ा सवाल त पुलिस बि न कंदी आहे, कोर्ट बि मूंखे माफ़ करे छॾींदी, पर तव्हां ॿिन्हिनि मां जान कोन छॾाए सघंदुसि। हाणे तूं केॾो बि रड़ू करी न कुझु न थींदई। असांखे जंहिं बि पुछा कयो लीमो किथे आहे त असां चवंदासीं पंहिंजे भाउ ख़बर मारियो अथसि, पैसनि जी लालच में पूरे बि छॾियईं। असां छो लिकायूं? वाह ओ मितेरी, तूं त पंहिंजे मुड़ुस ख़बर ते एतबार कर न। मूंखे एतबार आहे, पर तुंहिंजी ॻाल्हियुनि ते न, रोलू जी ॻाल्हियुनि ते। ये दा खबर अरे किथे रे पाजी जान चरे मुके फसाए वे। आई ओ अल्लाह ये दा आया दा अरे अल्लाह ॾिसलीमा, जैसी ताईं तू मूंखे पंहिंजी असुल हक़ीक़त नथो ॿुधाए, तैसी ताईं तू ईअं रसनि सां हिते ॿधल वेठो हूंदे। ॾाहो थी असुल हक़ीक़त ॿुधाए। दादा सादिक इसां तो कहता पियो चवां न, मूंखे माफ़ कर, मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे को। सची ॻाल्हि ॿुधाई, हथ ॿधी माफ़ी वठण ते दिलि थी चए, पर हथ ॿधी छॾिया ते हथ खोलता त माफ़ी वठां न। मूंखे का बि ख़बर न आहे अदा। लीमा, कूड़ हणण मां तोखे को बि फ़ाइदो न आहे। छो तो कूड़ ॻाल्हाए? ॾिस, असुल हक़ीक़त ॿुधाए, असुल हक़ीक़त। लीमा, मूंखे सभु ख़बर आहे। जॾहिं सभु ख़बर अथई त पोइ मूंखे छो पतो अथई? इहा हक़ीक़त मां तुंहिंजे वातां थो ॿुधणु चाहियां, तुंहिंजे वातां। जॾहिं त मूंखे हिन बारे में का ख़बर ई न आहे त पोइ मां तोखे छा ॿुधायां? मूं सम्झो त तूं आसानीअ सां ॿुधाईंदे, पर न। मां चवां थो त असुल हक़ीक़त ॿुधाए। जेकॾहिं मूंखे असुल हक़ीक़त न ॿुधाईंदे न, ईअं ॿधो वेठो हूंदे। दादा सादिक, मां तोखे कीअं सम्झायां त मूंखे का बि ख़बर कान्हे, का बि ख़बर कान्हे। तूं मूंखे लीमा ईअं न ॿुधाईंदे। हाणे ईअं तो कयां, हा, खब्बड़ खे बि ॿधी खणी हिते तो अचां। खब्बड़ जॾहिं हिते ईंदो, उनखे रसनि सां ॿधंदुसि, उहो तुंहिंजे मथां बीहंदुई, त पोइ असुल हक़ीक़त छा आहे? जॾहिं न खब्बड़ तुंहिंजे मथां बीठो, पोइ लीमा, मुंहिंजे ज़ुल्म खां तोखे केर बि न बचाए सघंदो। इन्हीअ करे चवां थो त जेका हक़ीक़त आहे लीमा, उहा मूंखे ॿुधाए। ॾिस, मां वाइदो थो कयां, उन खां पोइ मां तोखे कुझु बि न चवंदुसि, कुझु बि न। जेकॾहिं मूं हुनखे हक़ीक़त ॿुधाई त ॾातू मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। आया तो
ही भलो माण्हू आहे। ही जिंदा छॾे त छॾे। तू जेको कुछ भी सोची थो न, तू छा इहो सम्झींदो त मां तोखे छॾे ॾींदुसि, तुंहिंजे मथां रहम खाईंदुसि, ईअं न? इहो पियो सोची न? इहो ख़्याल पंहिंजी दिलि मां कढी छॾ। मुंहिंजी न्याणीअ जे क़त्ल में जंहिंजो बि हथु आहे न, उनखे मां जीअरो कोन छॾींदुसि। जे तूं उन्हनि जा नाला लिकाईंदे न, पंहिंजे लाइ मसला वधाईंदो वेंदे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।